तमाम किताब भी तमाम जो आता पेश करने में खयानत कई मौलाना तो खयानत कई हमारे कल बाद में मां तकरीर खत्म कई मुनाजरो खत्म क्यों जकर इयो कल मुतावर लिखलात मा शिरक मन ॾिसो हाली किरा आहे को भी वो मैं कर इहो जेको तव्हां ॾेखारियो जन्नत जे दरवाज़े ते कल मुसरफ ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल दरवाज़े ते कल मुसरफ ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल दरवाज़े ते कल मुसरफ ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल आलिन वली आहे न इहो हुजे मुनाजरो हारायो मां हाणे शिया मतिलबु क़बूल थो कयां बोलो किताब भी मौलवी साहब जो पेश भी पाण जो उनमें खयानत कई अल्लाह अकबर अगे ॿुधंदा हुआसीं ला तक़रबु सलात पढ़ंदो हुआ लिकाए छॾींदो कोई माण्हू हाणे हुनजे साम्हूं बोलणो बसि कयो तव्हां बसि कयो बोल सां मां ॻाल्हाए मां चुप थियो टाइम ॻाल्हाए साईं तव्हां लाइ करे वियो मूंखे ॾियो किथे आहे जन्नत जे दरवाज़े ते कल मुलाय अल्लाह मुहम्मद रसूल किथे आहे फराइद समतैन जन्नत जे दरवाज़े ते कल किथे आहे मूंखे ॾियो मां सुबुह ॾियां सही भली ॾिसो ॾिसो इहो लॻी वञे असांजी असां छॾियोसीं त बसि शिकस्त वञी जल्दी सां खपे जेकॾहिं हिकु मूं ॾेखारे वञे मूंखे ॾियो न मां तो पाण त ॿुधो मां तो पाण ॾिसो थो अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु काल का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम्मा इसरबी में आज वाक़ियो आहे जमा वजन तो पहुतुसि त पाण त फकुल तो याद पहला दूज पे गदा तो फअला फिल मक्तूम बाबिल अव्वल ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वला वाला बाब साईं ला इलाहा इल्ला अली वलीउल्लाह ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह वाला बाब राबे मक्तूम ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह वाला बाबिल खामिस ला इलाहा इल्ला अली वलीउल्लाह वाला बाब सादिस ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह जन्नत जे 6 दरवाजे ते लिखियल आहे त ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह जन्नत जे 7 दरवाजे ते लिखियल ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह जन्नत जे 8 दरवाजे ते लिखियल आहे त ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह जन्नत जे 8 दरवाजे ते अली वलीउल्लाह मौलवी साहब जो कयो उन्होंने ॾेखारे थो ऐं चई त मां ॾेखारे मां हुन ते मौलवी साहब ड्राह हणणु शुरू कई आहे बसि वरी शइ हाणे हेतिरी हाणे पंहिंजो मज़हब छॾे ॾिए उहो मां साफ़ लफ़्ज़ सिर्फ़ु जो मौजूदु आहे टेप भरियल आहे त मां चयो आहे जेकॾहिं फराइज़ समतैन में जेके बि रिवायतूं पढ़ियूं आहिनि मौलवी साहब इन में सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह जॾहिं रिवायत लिखियल आहे त मां पंहिंजो मज़हब छॾण लाइ तयारु आहियां ऐं मां चयो कि मौलवी साहब इन में खयानत कई आहे हवाले ॾियण में जॾहिं त फराइज़ समतैन जुल्द सानी में सिर्फ़ु ला इलाहा मुहम्मद रसूल न आहे हेॾे ॿुधो हे लिखे थो पियो मौलवी साहब जो किताब फराइज़ समतैन जुल्द ॿियो सुफ़ो नंबर 73 जेको मौलवी साहब हवालो पेश कयो आहे लीक में ॾिनी अथई अदब ताईं उन में मटाए पढ़ियो अथई मौलवी साहब पढ़ियो ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूल अली वलीउल्लाह आहे हालांकि ईअं न आहे हिते लिखियल आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली हबीबुल्लाह अल हसन वल हुसैन सफ़तुल्लाह व फातिमतु अमतुल्लाह अला मुग़ज़िहिम लानतुल्लाह बस अॻी रिवायत या न आहे हिक पढ़ा हा मुंह पढ़ी अॻो खोले हा मुंह पढ़ी मौलवी साहब जेका जेका ॿी रिवायत पेश कई आहे उन में मां चयो आहे जेकॾहिं सिर्फ़ु ईअं लिखियलु हुजे जेकॾहिं सिर्फ़ु ईअं लिखियलु हुजे त मां पंहिंजो मदद करण लाइ तयारु आहियां सिर्फ़ु जो में मौजूदु आहे बिल्कुलु जेकॾहिं ईअं हुजे हा त मां पंहिंजे शर्त मुताबिक़ छॾे ॾियां मज़हब लेकिन मूंखे यकीन अकमल आहे कोई मां जुलाल हाल सुन्नत जे मज़हब खे सही नमूने सां रद्द नथो करे सघे कंहिंखे ताक़त न आहे हिते हाणे कलमो जेको लिखियलु आहे उहो लिखियलु आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली हबीबुल्लाह अली वलीउल्लाह कोन्हे अल हसन वल हुसैन सफ़तुल्लाह फातिमतु अमतुल्लाह अला मुग़ज़िहिम लानतुल्लाह मौलवी साहब इहो कलमो कोन थो पढ़े न ई जेको पढ़े थो उहो साबित न आहे जेको साबित आहे सो पढ़े नथो ऐं
साहब जेका ॻाल्हि कई फ़राइदु समतैन वारी, फ़राइदु समतैन जो हवालो जेको मौलवी साहब ॾिनो, मां चयो त जेकॾहिं फ़राइदु समतैन में सिर्फ़ु इहो हुजे, सिर्फ़ु जा लफ़्ज़ मुंहिंजा टैप में मौजूदु आहिनि, मौलवी साहब कटे न, मां चयो जेकॾहिं फ़राइदु समतैन में सिर्फ़ु इहो हुजे, ॿी ॻाल्हि न आई हुजे, इन जन्नत जे दरवाज़े लाइ मां शियो थियण लाइ तयारु आहियां। लेकिन मौलवी साहब जा ॻाल्हि लिकाए थो, जुल्द सानी में साफ़ हिन किताब मौजूदा मां ॾेखारे चुको आहियां त अली वली सिर्फ़ु मौजूदु न आहे, बल्कि मोहम्मद रसूल न मोहम्मद हबीबुल्लाह आया, कलमे में उहो ई पढ़नि। ऐं अॻिते आहे अल हसन वल हुसैन सब्बतुल्लाह आहे, फातिमत अमतुल्लाह आहे, अला मुबतदिहिम लानतुल्लाह आहे। इहो कलमो पढ़नि कोन था, जेको पढ़ियूं तो साबित न आहे, जेको साबित आहे तो पढ़ियूं कोन।